ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 12/8/2025। अॼु मिठा बांदर चवनि मीठे मीठे ॿार तव्हां सर्विस जी तव्हांखे ॾाढी पुछल अचणी खपे। ज्ञान योग आहे त ॿियनि खे बि सेखारियो। सर्विस जी वृद्धि करो। प्रश्न: सर्विस में उछल न अचण जो कारण छा आहे? कंहिं विघ्न जे कारण उछल न ईंदी आहे? उत्तर आहे सभिनि खां वॾो विघ्न आहे क्रिमिनल आहे। ये बीमारी सर्विस में उछल न ॾींदी आहे, उछलण न ॾींदी आहे। ये ॾाढी वॾी बीमारी आहे, कड़ी बीमारी आहे। अगरि क्रिमिनल आहे ठंडी न थी त गृहस्थ व्यवहार में ॿई पहिया ठीक न हलंदा। त गृहस्थी जो बोझ थी वेंदो। पोइ हल्की सर्विस में हल्का थी वेंदो। सर्विस में उछल न ईंदी। अगरि ॿई पहिया ठीक न हलंदा, गृहस्थी में ॿई पहिया ठीक न हूंदा, क्रिमिनल आहे हूंदी त गृहस्थी जो बोझ थी वेंदो। वो हल्का थी करे सर्विस में उछली न सघे। गीता जाग सजनी जाग। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि ये गीत ॿुधियो। ईअं 2-4 सुठा गीत आहिनि, उहा सभिनि वटि हुजणा खपनि या टेप में भरणा खपनि। हाणे इहे त गीत मनुष्यनि जा ठाहियल आहिनि, मनुष्य ठाहियो आहे। ड्रामा अनुसार टच उन्हनि खे थींदो। ड्रामा अनुसार उन्हनि खे टच थींदो त उहे अहिड़ा गीत ठाहींदा जो पोइ ॿारनि खे कम में ईंदा आहिनि। इहे गीत ॿारनि खे ॿुधण सां पोइ नशो चढ़ी वेंदो। ॿारनि खे त नशो चढ़ो रहणो खपे कि हाणे असां नई राजधानी स्थापना करूं था, रावण सां पंहिंजी पूरी राजधानी वठूं था न। जीअं कोई लड़ंदो आहे त ख़्यालु रहंदो आहे न, इन्हनि जी राजाई हप करे वठूं, इन्हनि जो गांव हप असां पंहिंजे हथ करे वठूं। हाणे उहे सभु हद जे लाइ लड़ंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी लड़ाई माया सां आहे, जंहिंखे सवाइ तव्हां ब्राह्मणनि जे ॿियो कोई खे पतो न आहे। तव्हां ॿारनि जी लड़ाई माया सां आहे, जंहिंजे बारे में सवाइ तव्हां ब्राह्मणनि जे कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिन विश्व ते गुप्त रीति राज्य करिणो आहे असांखे, अथवा बाप सां वरसो वठिणो। इनखे वास्तव में लड़ाई बि न चईंदासीं। ड्रामा अनुसार तव्हांजो सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिया आहियो त पोइ सतो प्रधान ठहिणो आहे न। तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा हुया, हाणे बाबा सम्झायो आहे। ॿिया जो बि धर्म आहिनि उन्हनि खे इहा नॉलेज मिलणी ई न आहे। बाबा त ॿारनि खे ई वेही सम्झाईंदा आहिनि। गायन बि आहे न, धर्म में ताक़त रहंदी आहे। भारतवासियुनि खे पतो न आहे कि असांजो धर्म छा आहे। तव्हांखे बाप द्वारा पतो पियो आहे असांजो आदि सनातन देवी देवता धर्म आहे। बाबा अची करे पोइ तव्हांखे हुन धर्म में ट्रांसफर कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असांजो धर्म केतिरो सुख ॾियण वारो आहे। तव्हांखे कोई सां लड़ाई आदि न करणी आहे, तव्हांखे त पंहिंजे स्वधर्म में टिकणो आहे ऐं बाबा खे यादि करिणो आहे। इन में बि टाइम लॻंदो आहे न, ईअं न कि सिर्फ़ु चइण सां टिकी वेंदो। अंदर में ये स्मृति रहणी खपे, है न। पंहिंजे स्वधर्म में टिकणो आहे ऐं बाप खे यादि करिणो आहे। हिन में टाइम लॻंदो आहे।
ईअं न कि चइण सां टिकी वेंदो, अंदर में स्मृति रहणी खपे। मां आत्मा शांति स्वरूप आहियां। असां आत्मा हाणे तमो प्रधान पतित ठहिया आहियूं। असां आत्मा जॾहिं शांति धाम में हुयासीं त पवित्र हुयासीं। पोइ पाठ वॼाईंदे वॼाईंदे तमो प्रधान थी वियासीं। हाणे पोइ पवित्र ठही असांखे वापसि घर वञिणो आहे। असां आत्मा जॾहिं शांति धाम में हुयासीं त पवित्र हुयासीं। पोइ पाठ वॼाईंदे वॼाईंदे तमो प्रधान ठहियासीं। हाणे वरी पवित्र ठही असांखे वापसि घर हलणो। बाबा सां वरसो वठण लाइ पंहिंजे खे आत्मा निश्चय करे बाप खे यादि करणो। तव्हांखे नशो चढ़ंदो असां ईश्वर जी संतान आहियूं। बाबा सां वरसो वठण लाइ पंहिंजे खे आत्मा निश्चय करे बाप खे यादि करणो आहे। तव्हांखे नशो चढ़ियो आहे असां ईश्वर जी संतान आहियूं। बाबा खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा आहिनि। केतिरो सहज आहे। यादि सां असां पवित्र ठही शांतिधाम में हली हलंदासीं। दुनिया हिन शांतिधाम सुखधाम खे ॼाणंदी न आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहे। ज्ञान सागर जी आहे हिकु गीता जंहिंमें सिर्फ़ु नाम बदिली करे छॾियो। ज्ञान सागर बाप जी हिकु गीता ई आहे जंहिंमें सिर्फ़ु शिव बाबा जे बदिले श्री कृष्ण जो नाम लिखी छॾियो। सर्व जो सदगति दाता ज्ञान सागर उन परम पिता परमात्मा खे ई चईंदासीं। ॿियो कोई ज्ञानवान ॿियो कंहिंखे बि न चई सघंदासीं। जॾहिं उहो ज्ञान ॾियनि तॾहिं तव्हां ज्ञानवान ठहो। हाणे सभु भक्तिवान आहिनि। तव्हां बि हुयो। हाणे पोइ ज्ञानवान ठहींदा आहियो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार ज्ञान कोई में आहे कोई में न आहे त छा चईंदासीं। उन हिसाब सां ऊच पद पाए न सघनि। बाबा सर्विस जे लाइ केतिरो उछलंदा आहिनि। ॿारनि में बि उहा ताक़त आई न आहे न जो कंहिंखे सुठी रीति सम्झाइनि। ईअं युक्ति रचो। भले ॿार महिनत करे कॉन्फ्रेंस आदि कंदा आहिनि। गोपन में कुझु ताक़त आहे। उन्हनि खे ख़्यालु रहंदो आहे कि संगठन हुजे जंहिंमें युक्ति कढूं। सर्विस वृद्धि खे पाए मथो मारंदा आहिनि। नाम भर शक्ति सेना आहे परंतु पढ़ी लिखी न आहिनि न। कोई त अनपढ़ बि पढ़े लिखे खां सुठो पढ़ाईंदा आहिनि। बाबा सम्झायो आहे क्रिमिनल आहे ॾाढो नुक़सानु कंदी आहे। हीअ वॾी बीमारी कड़ी आहे। हिन करे उछलंदा न आहिनि। त बाबा पुछंदा आहिनि तव्हां युगल ॿई पहिया ठीकु हलंदा आहियो। हुन तरफ़ केॾी वॾी वॾी सेनायूं आहिनि। स्त्रियुनि जो झुंड आहे। पढ़े लिखे आहिनि। उन्हनि खे मदद बि मिलंदी आहे। तव्हां त गुप्त आहियो न। कोई बि न ॼाणंदो आहे कि ब्रह्मा कुमार कुमारियूं छा कंदियूं आहिनि। तव्हां में बि नंबरवार आहिनि। रस व्यवहार जो बोझ सिर ते रहण सां झुकी वेंदी। ब्रह्मा कुमार कुमारियूं कहलाईंदा आहिनि परंतु उहो क्रिमिनल आहे ठंडी न थींदी। ॿई पहिया हिकु जीअं थी हलनि ॾाढो मुश्किल आहे। बाबा ॿारनि खे सर्विस उठाइण जे लाइ सम्झाईंदा रहंदा आहिनि।
कोई धनवान आ त बि उछलंदा न आहिनि, धन जे बुखा आहिनि, ॿार न हूंदा त बि गोद वठी वठंदा। उछल न ईंदी, बाबा असां वेठा आहियूं, असां हेॾो वॾो मकान वठी ॾींदासीं। बाबा जी नज़र दिल्ली ते विशेष आहे, श्री दिल्ली कैपिटल आहे न, हेड ऑफिस आहे। बाबा चईंदा आहिनि दिल्ली में विशेष सेवा जो घेराव विझो। कोई खे सम्झाइण लाइ अंदरि घुसणो खपे। ॻायल बि आहे न, पांडवनि खे कौरवनि सां 3 पृथ्वी जा बि न मिलंदा हुया। ये कौरव अक्षर त गीता जो आहे। भॻवान अची करे राजयोग सेखारींदा आहिनि, उन्हनि जो नाम गीता रखियो, परंतु गीता जे भॻवान खे भुलिजी विया आहिनि। इन करे बाबा घड़ी घड़ी चईंदा रहंदा आहिनि, मूंखे हिन पॉइंट खे ई उठाइणो आहे। अॻियां बाबा चईंदा हुया, बनारस जे विद्युत मंडली वारनि खे सम्झायो। बाबा युक्तियूं त बतलाईंदा रहंदा हुया, पोइ सुठी रीति कोशिशि करणी खपे। अॻियां बाबा चईंदा हुया, बनारस जे विद्युत मंडली वारनि खे सम्झायो। बाबा युक्तियूं त बतलाईंदा रहंदा आहिनि, पोइ सुठी रीति कोशिशि करणी आहे। बाबा बार बार सम्झाईंदा रहंदा आहिनि। नंबर 1, दिल्ली में युक्ति रचो, संगठन में बि वीचार करो। मूल ॻाल्हि आहे कि वॾो मेलो आदि दिल्ली में कीअं करूं। उहो माण्हू त दिल्ली में ॾाढो बुख हड़ताल आदि कंदा आहिनि, तव्हां त ईअं कोई कमु न कंदव न, लड़णु झगड़णु कुझु बि न, तव्हां त सिर्फ़ु सुम्ही पए हुए खे जगाईंदा आहियो। दिल्ली वारनि खे महिनत करणी आहे। तव्हां त ॼाणंदा आहियो, असां ब्रह्मांड जा मालिक, पोइ कल्प पहिरियों मुआफ़िक़ सृष्टि जा बि मालिक ठहींदासीं। ये पक्को आहे, ज़रूरु विश्व जो मालिक ठहिणो ई आहे। हाणे तव्हांखे 3 पैर पृथ्वी जा बि कैपिटल में ई खपनि, जो हुते ज्ञान जा ॻोल्हा छॾो। हाणे तव्हांखे 3 पैर पृथ्वी जा बि कैपिटल में ई खपनि, दिल्ली में, ताकी असां हुते ज्ञान जा ॻोल्हा छॾूं। नशो चढ़णो खपे। वॾनि जो आवाज़ु आहे न, हिन समय भारत सॼो ग़रीब आहे। न त कोई अहिड़ो वॾो चए, उनजो आवाज़ु गूंजे। ग़रीबनि जी सेवा करण लाइ बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। दिल्ली में त ॾाढी सुठी सर्विस थियणी खपे। बाबा इशारो ॾींदा आहिनि, दिल्ली वारा सम्झंदा आहिनि, बाबा असांजो अटेंशन खिचवाईंदा आहिनि। आपस में खीर खण थियणो खपे। पंहिंजो पांडवनि जो किलो ठाहियो, दिल्ली में ई ठाहिणो पए। इन में दिमाग़ वॾो सुठो खपे। ॾाढो कुझु करे सघंदा आहिनि। उहे माण्हू ॻाईंदा त ॾाढो आहिनि, भारत असांजो देश आहे, असां ईअं कंदासीं, परंतु ख़ुदि में कुझु बि दम न आहे, सिवाइ फ़ौरन जी मदद सां उठी न सघनि। तव्हांखे त ॾाढी मदद मिले थी कंहिंजी बेहद जे बाप सां, एतिरी मदद कोई ॾेई न सघे। हाणे जल्दी किलो ठाहिणो आहे। तव्हां ॿारनि खे बाबा विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। ॾिसो, पहिरियों असांखे संकल्प अचिणो खपे कि असांखे पहिरियों पंहिंजे शहर जे, पंहिंजे मोहल्ले जे हिसाब सां ॾिसो, असांजे मोहल्ले में छा छा आहे। दुनिया में ॾिसो, अॼु ॿार केॾा, ॿारनि जा संस्कार केॾा उहो था थियनि। ग़रीब, पंहिंजे आसपास ॾिसो ग़रीब माण्हू कीअं आहिनि। मतिलबु कंहिंजो कंहिंखे बि ॾिसंदे हुए तव्हांखे छा बाबा जे ज्ञान जे हिसाब सां कल्याण करण जो संकल्प ईंदो आहे, उन हिसाब सां तव्हां सर्विस करो त बाबा वॾो बाबा आहे असां सां, त मदद कीअं न मिलंदी। तव्हां सिर्फ़ु संकल्प करो, बेहद जो बाप तव्हांखे मदद थो करे। न गवर्नमेंट में बि त माण्हू सोचंदा आहिनि न, हा हिन क्षेत्र में बि मदद करणी खपे, हिन क्षेत्र में बि मदद करणी खपे। पोइ माण्हू कंदो आहे, माण्हू ॾिसंदा आहिनि त पोइ माण्हू उन्हनि जी मदद बि कंदा आहिनि। बाबा चवनि था
हाणे जल्दी क़िलो ठाहिणो आहे। तव्हां ॿारनि खे बाप विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि त हौसलो ॾाढो सुठो खपे। जरमुई जगमुई में ॾाॾनि जी बुद्धि अटकी रहंदी आहे। बाबा चवनि था बंधननि जी आफ़त आहे माताउनि। मेल्स खे कोई बंधन न आहे। बंधननि जी आफ़त आहे माताउनि खे। मेल्स में कोई बंधन न आहे। माताउनि खे अबला चइबो आहे। पुरुष बलवान हूंदा आहिनि। पुरुष शादी कंदा आहिनि त उन्हनि खे बल ॾींदा आहिनि। तव्हां ही गुरु ईश्वर सभु कुझु आहियो। स्त्री खे जीअं पूछ आहे, स्त्री त जीअं पिछाड़ी में लटकण वारी। दुनिया में ईअं थींदो आहे न। हिते त बाबा आत्मा भाउ जी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि न। दुनिया में ईअं कोई स्त्री बि ईअं पंहिंजे खे सम्झंदी आहे जीअं मां पुरुष आहियां। जीअं त उन्हनि खे उहा शादी ते उहो पंडित मंत्र जंत्र पढ़ी करे जीअं उनखे उहो ईअं दिमाग़ में विहारे छॾियो। पिछाड़ी में लटकण वारी त सचमुच पुष्ट थी वई न, थी करे लटकी पईंदी आहे। पति जो मोह आहे, ॿारनि जो मोह आहे। पुरुषनि जो एतिरो मोह न हूंदो आहे। उन्हनि खे त हिकु जूती वई त ॿी वठी वठंदा आहिनि। आदत पइजी वेंदी आहे न। बाबा त सम्झाईंदा रहंदा आहिनि ईअं अख़बार में विझो। ॿारनि खे बाबा जो शो करणो। ये सम्झाइणो तव्हांजो कमु आहे। बाबा सां गॾु त दादा बि आहे न, त इहा वञी न सघे। शिव बाबा ब्रह्मा बाबा सां गॾु शिव बाबा बि इन करे बाबा काॾे वञी न सघे। चईंदा शिव बाबा इहे ॿुधायो, इहे असांजे मथां आफ़त आई आहे, इन में तव्हां राय ॾियो। शिव बाबा खे पुछंदा। ब्रह्मा बाबा खे ॾिसंदा त शिव बाबा खां ई पुछंदा न। ईअं ई ॻाल्हियूं पुछंदा आहिनि। बाबा त आया आहिनि पतितनि खे पावन ठाहिण। बाबा चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे सभु नॉलेज मिलंदी आहे। कोशिशि करे आपस में मिली करे राय करो। तव्हां ॿारनि खे कॾहिं व्यंग मार्ग जी सर्विस जो तमाशो ॾेखारिणो खपे। चीटी मार्ग जी सर्विस त हलंदी आई आहे, लेकिन अहिड़ो तमाशो ॾेखारियो जो ॾाॾनि जो कल्याण थी वञे। बाबा ये कल्प पहिरियों बि सम्झायो हुई, हाणे बि सम्झाईंदा आहिनि। ॾाॾनि जी बुद्धि किथे न किथे फसी वई आहे। उमंग न आहे, झटि देह अभिमान में अची वेंदा आहिनि। देह अभिमान में ई सत्यानाश आहे। हाणे बाबा सत्य ऊच करण जी केतिरी सहज युक्ति ॿुधाईंदा आहिनि। जो सची ॻाल्हि आहे उनखे उठाइण लाइ केॾी सहज युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बाबा खे यादि करो त शक्ति अचे। सर्विस लाइ सिर्फ़ु ज्ञान ज़रूरी न आहे। बाबा जी यादि ईंदी हूंदी त शक्ति ईंदी, न त शक्ति न ईंदी। बस सेंटर संभालंदा परंतु नशो न आहे। ईश्वर जी देह अभिमान आहे न। देही अभिमानी ठहूं त नशो चढ़े। असां कीअं बाप जा ॿार आहियूं। बाबा चईंदा आहिनि जेतिरो तव्हां देही अभिमानी हूंदव ओतिरो तव्हांखे बल बि ईंदो। अधु कलाक जो देह अभिमान जो नशो त देही अभिमानी ठहिण में महिनत लॻंदी आहे।
इहे न बाबा ज्ञान जा सागर आहिनि, असां बि ज्ञान उठायूं। इहे न बाबा ज्ञान जा सागर आहिनि, असां बि ज्ञान उठायो आहे। ॾाढनि खे सम्झाईंदा आहियूं, परंतु यादि जो जौहर बि खपे। यादि जी तलवार आहे, यादि जी पोइ यात्रा आहे, ॿई अलॻि चीज़ आहिनि। ज्ञान में यादि जी यात्रा जो जौहर खपे, उहो न आहे त काठ जी तलवार थी वेंदी। सिख माण्हू तलवार खे केतिरो मान रखंदा आहिनि, उहो त हिंसक थी आहे न, जंहिंसां लड़ाई कई। वास्तव में गुरु माण्हू लड़ाई थोरी करे सघंदा आहिनि। गुरु त अहिंसक खपे न, लड़ाई सां थोरी सदगति थींदी। तव्हांजो त योग जी ॻाल्हि आहे, लड़ाई थोरी करे सघंदा। गुरु त अहिंसक खपे न। यादि जे बल बग़ैर ज्ञान तलवार कमु न कंदी। यादि जे बल बग़ैर ज्ञान जी तलवार कमु न कंदी। क्रिमिनल आहे, ॾाढो नुक़सानु करण वारी आहे। आत्मा कननि सां ॿुधंदी आहे। बाबा चईंदा आहिनि त यादि में मस्तु रहो त सर्विस वधंदी वेंदी। कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि बाबा संबंधी ॿुधंदा न आहिनि। बाबा चईंदा आहिनि यादि जी यात्रा में कचा आहियो, हिन करे ज्ञान तलवार कमु न कंदी आहे। यादि जी महिनत करो, इहा गुप्त महिनत आहे न। मुरली हलाइण त प्रत्यक्ष आहे न। यादि में ही गुप्त महिनत, यादि में ही गुप्त महिनत, जंहिंसां शक्ति मिलंदी आहे। ज्ञान सां शक्ति न मिलंदी। तव्हां पतित सां पावन यादि जे बल सां ठहींदा आहियो। ज्ञान सां शक्ति न मिलंदी आहे, यादि सां शक्ति मिलंदी आहे। तव्हां पतित सां पावन यादि जे बल सां ठहींदा आहियो। कमाई जो बि पुरुषार्थ करिणो आहे न। ॿारनि खे यादि जॾहिं हिकु रस रहंदी आहे, अवस्था सुठी आहे त ॾाढी ख़ुशी रहंदी। ऐं जॾहिं यादि ठीकु न आहे, कंहिं ॻाल्हि में गुटको खाईंदा आहियूं त ख़ुशी गायब थी वेंदी। शायदि स्टूडेंट खे टीचर यादि न पईंदो। हिते त घर में रहंदे सभु कुझु कंदे टीचर खे यादि करिणो आहे न। हिन टीचर सां त ॾाढो ऊंच पद मिलंदो आहे। गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे। टीचर जी यादि रहे त बि बाप ऐं गुरु यादि ज़रूरी। है न, स्टूडेंट खे टीचर यादि पईंदो आहे न। भई टीचर इहे पढ़ाईंदो आहे त असां बि बाबा जी पढ़ाई यादि करूं त टीचर यादींदो। केतिरे प्रकार सां बाबा सम्झाइनि, परंतु घर में पोइ बि धन दौलत ॿार आदि ॾिसंदा आहिनि, सम्झाईंदा त ॾाढा आहियूं। पोइ तव्हांखे रुहानी सर्विस करणी आहे। बाबा जी यादि ई ऊंच सेवा आहे। उहो बाबा जी यादि ई ऊंच ते ऊंच सेवा आहे। ॾिसो, बाबा जी यादि ई ऊंच ते ऊंच सेवा आहे। मनसा वाचा कर्मणा, बुद्धि में बाप जी यादि रहे। मुख सां ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधायो, कंहिंखे दुख न ॾियणो आहे, कोई अकर्तव्य न करिणो आहे। पहिरीं ॻाल्हि आहे, अलफ़ न सम्झण सां कुझु बि न सम्झंदो। पहिरियों अलफ़ पको करायो, तेसि ताईं अॻियां न वधणो खपे कि मां आत्मा आहियां, परमपिता परमात्मा जी संतान आहियां। शिव बाबा राजयोग सिखाए करे विश्व जो मालिक ठाहींदा। हिन छीछी दुनिया में माया जो शो ॾाढो आहे। केतिरो फैशन आहे न हिते। छीछी दुनिया सां नफ़रत अचणी खपे। हिकु बाप खे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा, पवित्र ठही वेंदा। टाइम वेस्ट न करो, सुठी रीति धारणा करो। माया दुश्मन ॾाढनि जो अकल चट करे ॾींदी आहे।
कमांडर गफ़लत कंदा आहिनि त उन्हनि खे डिससर्विस बि कंदा आहिनि, डिससर्विस बि कंदा आहिनि। ख़ुदि कमांडर खे बि लज्जा ईंदी आहे त पोइ रिज़ाइन करे ॾींदा आहिनि। हिते बि ईअं थींदो आहे, सुठा सुठा कमांडर्स फार थी विया। अच्छा, मीठे मीठे सिके वॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। हिन जे लाइ मुख्य सार यादि जी गुप्त महिनत करणी आहे। यादि जी मस्ती में रहण सां सर्विस स्वतः ई वधंदी वेंदी। मनसा वाचा कर्मणा, यादि में रहण जो पुरुषार्थ करणु। ॿियो आहे मुख सां ज्ञान जी जो ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि, कंहिंखे दुख न ॾियणो। ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधायो, कंहिंखे दुख न ॾियो। कोई बि अकर्तव्य न करिणो आहे। देही अभिमानी ठहिण जी महिनत करणी। वरदाना, लोहे समान आत्मा के पारस ठाहिण वारा मास्टर पारसनाथ ठहो। तव्हां सभु पारसनाथ बाप जा सभु ॿार मास्टर पारसनाथ आहियो। कहिड़ी बि लोहे समान आत्मा हुजे, लेकिन तव्हांजी संग सां लोहो बि पारस ठही वञे। असां लोहो आहियूं ईअं कॾहिं न सोचिणो। ये लोहो आहे, ये कॾहिं न सोचो। पारस युक्त तव्हां बसि मां पारसनाथ हिन आत्मा खे ज्ञान थो ॾियां, इहे परिवर्तन थी वेंदी। पोइ जंहिं बि हिसाब सां परिवर्तन थिए, पंहिंजे धर्म जे हिसाब सां थिए या पंहिंजे धर्म में अचे देवी देवता। पारस जो कमी आहे लोहे खे पारस ठाहिण। इहे लक्षण सदा स्मृति में रखी हर संकल्प हर कर्म करिणो आहे। तॾहिं अनुभव थींदो कि मुंहिंजी आत्मा जी लाइट जी किरणियूं अनेक आत्मा खे गोल्डन ठाहिण जी शक्ति ॾियनि था। स्लोगन आहे, हर कार्य साहस सां करो त सर्व जो सम्मान प्राप्त थींदो। हर कार्य साहस सां करो त सर्व जो सम्मान प्राप्त थींदो। अव्यक्त इशारो, परमात्मा प्यार हिन श्रेष्ठ ब्रह्मण जीवन जो आधार आहे। कॾहिं बि प्यार चईंदा बि आहिनि, प्यार आहे त जहान आहे, जान आहे। प्यार न त बेजहान। प्यार मिलियो अर्थात जहान मिलियो। दुनिया हिकु बूंद जी प्यासी आहे। तव्हां बाप, तव्हां ॿारनि खे जो ये प्रभु प्यार ही प्रॉपर्टी आहे। असांजो ये प्रभु प्यार ही प्रॉपर्टी आहे। हिन प्रभु प्यार सां पलंदा आहियो अर्थात ब्रह्मण जीवन अॻियां वधंदा आहियो। त सदा प्यार जे सागर में लवलीन रहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।